अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया ख़ालिद कलियार केवन न्यूज़ नेटवर्क सां गॾु ख़बरुनि जी तफ़सील। आल पाकिस्तान बुर्दी बुलंदी एसोसिएशन ज़िला हैदराबाद तरफ़ां असलम बुर्दीअ जी अॻुवाणी में प्रेस क्लब हैदराबाद जे साम्हूं वॾी तादाद में नौजवान जो मज़दूरी कंदो हो ऐं उते कोयटा जे अंदरि हथाखो ट्रांसपोर्टनि जे हथां बेदर्दी सां शहीद कयो वियो आहे। असां ही जेको एहतिजाज कयूं पिया आल पाकिस्तान बुर्दी बुलंदी एसोसिएशन तंज़ीम आहे, उन जे प्लेटफार्म तां असीं एहतिजाज कयूं पिया त असांजे उन शहीद अली हैदर कातिल बुलंदी जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे ऐं उनखे सज़ा ॾिनी वञे ऐं उनजे वारसनि सां उनखे इंसाफ़ कयो वञे। बुर्दी बुलंदी एसोसिएशन हैदराबाद जो सदर आहियां। असांजे क़ाइदीन और हिदायतुनि ते अॼु जेको क़त्ल थियो आहे उते अली हैदर जो उनजे हवाले सां असां एहतिजाज कयो आहे डिस्ट्रिक्ट हैदराबाद जे तरफ़ां। ऐं असां चवंदा त असां आला अख़्तियारनि खे ऐं उन्हनि खे असां इहो चवणु चाहियूं था त नोटिस वठनि ऐं चीफ जस्टिस खे बलूचिस्तान जे चवंदा नोटिस वठनि ऐं नाइंसाफ़ी जेका थी आहे उनजो मुतालो थिए ऐं जेके दादागिरी आहे ऐं मथाफेरी ऐं अंदरि कई वई आहे ऐं उनखे शहीद कयो वियो आहे उनखे परज़ोर मज़म्मत कयूं था ऐं उनखे गिरफ़्तार करे उनजे कातिलनि खे कड़ी सज़ा ॾिनी। एहतिजाज कंदड़नि जो मुतालबो आहे त शहीद अली हैदर बुलंदीअ जे कातिलनि खे फौरी गिरफ़्तार करे कोर्ट ज़रिए सरेआम फांसी ॾिनी वञे। रैली में शामिल अॻवान मोहम्मद असलम बुर्दी, सदर हैदराबाद मीर हसन, सिकंदर अली संदराणी बुलंदी, मरकज़ी डिप्टी कोऑर्डिनेटर नसीर अहमद बुलंदी, केवन न्यूज़ नेटवर्क हैदराबाद।